नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। कंडियारो ख़बर ॾींदासीं। कंडियारो शहर जे ख़ानगी स्कूल अल शम्स में शागिर्दनि में स्काउट परेड कराइण वारे मिशन कराई वई, जंहिं में स्कूली शागिर्दनि झंडा सलामी, लोगो सलामी, गार्ड ऑफ ऑनर समेत ॿियूं मशक़ूं कयूं। इन मौक़े ते स्कूल जे प्रिंसिपल अब्दुल शकूर पीरज़ादो अमजद हुसैन चयो त स्कूली शागिर्दनि में वॾो टैलेंट मौजूदु आहे। शागिर्दनि जे परेड ते ॾिसी इहो महसूस थियो त ॼण ही को वॾो इदारो हुजे। हिन क़िस्म जूं सरगर्मियूं पिणु कराइण सां ॿारनि जी ज़हनी असर थिए थो। हिन क़िस्म जूं तक़रीबूं कराइण सां पंहिंजे नई नस्ल खे पंहिंजी मुल्की हीरो जे किरदार खां वाक़ुफ़ करे सघिजे थो त जीअं ही नौजवान नस्ल मुस्तक़बिल में क़ौमी ऐं मुल्की ख़िदमतुनि लाइ ज़हनी तौर ते बि तयार रहनि। इन मौक़े ते साफ़ी अल्ताफ़ सोलंकी, मुमताज़ मला, राशिद खावड़ ऐं ॿियनि तारीफ़ी सर्टिफिकेट ॾिना विया। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।